नवाबशाह बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन शहीद बैनदराबाद खिलाफ अज BDB शागिर्दनि गवर्नमेंट डिग्री कॉलेज नवाबशाह का एहतजाजी रैली कढी जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी। प्रेस क्लब नवाबशाह आॾो धरणो हयो ऐं एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। उन मौके ते शागिर्दनि चयो त बोर्ड पारां मनपसंद ऐं रिश्वत ॾींदड़ शागिर्दनि खे A1 ऐं A ग्रेड ॾिनो वियो आहे। हिननि वधीक चयो त असांजो मुतालबो इहो आहे जेके पैसनि ते मार्कूं ख़रीद कनि था उन्हनि खे मिलनि थियूं। भई असां ग़रीबनि खे मार्कूं कोन थियूं मिलनि। असांजो फ्यूचर इहो आहे। हाणे असांजूं 11 में या 9 में असांजूं मार्कूं आहिनि 275। हाणे 275 असांखे कहिड़ी डिग्री असांखे खणंदी इहो ॿुधाइनि। असांखे कहिड़ी डिपार्टमेंट असांखे खणंदी। MD असांखे खणंदी। जॾहिं कॾहिं असां हींअर मेडिकल में दाख़िलो वरितो, मेडिकल में MD असांखे खणंदी। 180 असां मार्कूं खणूं तब बि असांखे MD कान खणंदी। इन करे असांजो स्टार्ट आहे गवर्नमेंट शहीद बैनज़ीर वारंट का उनके चेयरमैन खे हटायो वञे ऐं असांखे जल्द जल्द इंसाफ़ ॾिनो वञे। न त हीअ असां शागिर्दनि जो पावर ॼाणनि था। असांजो मुतालबो आहे त असांखे पंहिंजा ओरिजिनल रिज़ल्ट ॾिना वञनि जेको ऐं असांजे मार्कनि ते धाड़ो लॻायो अथनि। 90,000 ते मार्कूं खपाया अथनि। गरीब जेका आहिनि उहो परेशान वेठा आहिनि। ॾींहुं राति पढ़ाई करे महिनत करी करे असां जेको आहे पंहिंजा पेपर ॾिना आहिनि ऐं असांजे मार्कनि ते धाड़ो लॻायो आहे। असांखे मंज़ूर न आहे ऐं जेको शाम 5 बजे ते अगरि असांखे पंहिंजो रिज़ल्ट दुबारा रीसेट करे ॾिनो अथनि त ठीकु आहे, न त सख़्तु नारेबाज़ी कंदासीं ऐं सख़्तु एहतिजाज कंदासीं। असांखे कोर्टनि जा बि दर्द कराइणा ऐं असां कोर्ट ते केस बि दाख़िल कराईंदासीं। पंहिंजो असांजो मुतालबो आहे त असांखे पंहिंजा मार्क ॾिना वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजो जेको बि मार्कूं असांजूं आहिनि उहे ई असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। असांखे ज़्यादा मार्कूं नथियूं खपनि। हींअर असांखे एतिरियूं मार्कूं ॾिनियूं अथनि जो न असां कंहिं बि यूनिवर्सिटी में असां एडमिशन जे लाइक़ ई न आहियूं। असांखे जो फ्यूचर सॼो हिते तबाह पियो थी वञे पोइ असां काॾे वेंदासीं। अच्छा, मुंहिंजो इहो मसइलो आहे त असां नवाबशाह डिग्री कॉलेज जा स्टूडेंट आहियूं। असांजे पंहिंजो जॾहिं असां 11वीं जा हाणे पेपर ॾिना आहिनि असांजूं मार्कूं सफ़ा C ग्रेड आयो आहे। असांजो जेको नवाबशाह बोर्ड इंटरमीडिएट शहीद बेनज़ीर नवाबशाह बोर्ड। सर असल में असांजो जान आहे जीअं पेपर थिया आहिनि फर्स्ट ईयर वारनि जा त उन्हनि जो इहो कयो आहे त सभिनि खे C ग्रेड ॾिनो वियो आहे, D ग्रेड ॾिनो वियो आहे। जेको इहो ॿारनि जी तालीम ते धाड़ो आहे। इन ॻाल्हि सां ॿारनि जो कैरियर तबाह था कनि। ही जेका नवाबशाह गवर्नमेंट आहे इंतिज़ामिया बोर्ड जी इहा त असांजे ॿारनि सां इहो ज़ुल्म आहे। उन्हनि जा पेपर जिन्हनि पैसा भरिया आहिनि उन्हनि खे A1 या A ग्रेड ॾिनो वियो आहे, बाक़ी ॿियनि खे B ग्रेड C ग्रेड D ग्रेड। इन मां इहा अहमियत थी थिए थी त पैसो आहे, ॿारनि जो कैरियर तबाह था कनि। हाणे इन्हनि ॿारनि खे का बि यूनिवर्सिटी ख़ासि करे मेडिकल त A1 वारनि खे वेहण थी रहे, बाक़ी A ग्रेड या B ग्रेड वारनि जो त मेडिकल वारी यूनिवर्सिटी वारा फॉर्म बि नथा वठनि। रज़ामंद खासकी, ब्यूरो चीफ, डेली पाक न्यूज़, नवाबशाह।